बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मां एडवोकेट कमर दमा जमाली तहलका मटियारी मां वहाँ सां मुखातिब आहियां। जे त तव्हांखे ख़बर आहे मटियारी शहर करप्शन जे वर चढ़ियल आहे। हर इदारे जी ॿेड़ी ॿुॾी पई आहे। ख़ासि करे एजुकेशन जी हालत बि इंतिहाई ख़राबु आहे ऐं सिहत जे हवाले सां त तमामु वॾा मुश्किलात आहिनि। सरकारी अस्पताल हूंदे उते मशीनरियूं अवेलेबल न आहिनि, फैसिलिटीज़ न आहिनि। एक्सरे वग़ैरह जी मशीनूं आहिनि त उहे प्रॉपर वर्क न पियूं कनि। इन खां अलावा डॉक्टरनि जी तमामु घणी खोट आहे। इहे शयूं पंहिंजी जॻह ते, पर हिन खां अलावा मटियारी में हिकु वॾो ज़ुल्म कहर जंहिंखे चइजे, ग़रीबनि सां नाइंसाफ़ी आहे त हुननि खे बुनियादी सहूलियतूं एजुकेशन ऐं हेल्थ जूं न पियूं ॾिनियूं वञनि, मेडिकल हुनखे न पई ॾिनी वञे। मां ॻाल्हि कंदुसि तहलका अस्पताल मटियारी जी, जंहिंजी करोड़े रुपयनि जी बजट आहे। हर साल बजट अचे थी ऐं बाक़ाइदगी सां अचे थी। मटियारी अस्पताल में जेकॾहिं विज़िट कजे त उते कंहिं बि क़िस्म जी का बि इंटरनेशनल कंपनी जी दवा कंहिं मरीज़ खे नथी ॾिनी वञे, न ई के सुठे साख रखंदड़ कंपनी जी दवा पेशेंटनि खे ॾिनी वञे थी। जॾहिं बि को मरीज़ वञे थो त उनखे हिकिड़ी ई ग्रीन बोतल ॾिसी रहिया आहियो, 3rd क्लास बोतल जंहिंजी फिटनेस वारी ॾिसो चिॿी लॻी पई आहे। हिन जे अंदरि जेका दवा आहे उहा मेडिसिन पाणीअ जे बराबरि आहे, जंहिंजे पीअण ऐं न पीअण सां को फ़र्क़ु कोन्हे। सिर्फ़ु मरीज़ जो पेट ख़राबु करे सघे थो, पर फ़ाइदो नथो ॾेई सघे। साईं, इन खां अलावा हीअ एलर्जी जी दवा आहे जेका लोकल क्वालिटी जी आहे, जेके ठेके ते सस्तियूं ठहिरायूं थियूं वञनि। जॾहिं MS साहिब खे शिकायत कई वञे थी त हुनजो चवणु असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां जेका शइ मिलंदी उहे ई पेशेंटनि खे ॾींदासीं। ठीकु आहे सर, इहा ॻाल्हि बि उहाँजी मञण जहिड़ी आहे। त हिते उहाँखे ॿुधाईंदो हलां त गवर्नमेंट सुठियुनि मेडिसिन ख़रीद करण लाइ फंड बि ॾींदी आहे ऐं उहाँखे ज़ाती अख़्तियार बि ॾिए थी, जंहिंसां उहा मेडिसिन परचेज करे मरीज़नि खे प्रोवाइड करे सघो था। उन खां अलावा गवर्नमेंट सभिनी अस्पतालनि लाइ जेकॾहिं उनजो हिकिड़ो ई रूल आहे त पोइ हर हंधि इहे दवाऊं ॾिनियूं वञनि। जॾहिं त ॿियनि सरकारी अस्पतालनि में असां वञूं था त उते असांखे इंटरनेशनल क्वालिटी जूं सुठे साख रखंदड़ जूं दवाऊं, हीअ मां ॾिसी रहिया आहियो गुलिक्सो वेलकम कंपनी जी एलर्जी जी दवा आहे। हीअ मूंखे सर्विस अस्पताल हैदराबाद मां मिली आहे, ॾिसो। ऐं हीअ जेका लोकल दवा आहे, जेका हीअ दवा हीअ मूंखे मटियारी मां मिली आहे। हीअ बि गवर्नमेंट जी आहे, हीअ बि गवर्नमेंट जी आहे। उहा हिन ते ॾिसंदव त हिते बाक़ाइदगी हिन ते गवर्नमेंट लिखियलु आहे, गवर्नमेंट ऑफ सिंध। ऐं उन खां अलावा मूंखे नंढड़े लाइ हीअ एयर ड्राप ॾिनो वियो आहे, जेका पिणु सुठे कंपनी जी लॻे थी, सुठे साख रखंदड़ कंपनी जी लॻे थी। बहरहाल इन जो बि बहितर रिज़ल्ट आहे। जॾहिं ॿियनि सरकारी अस्पतालनि मां असांखे सुठे कंपनी सुठे साख रखंदड़ियूं गवर्नमेंट अदोयात मिलनि थियूं, त इहे साॻियूं दवाऊं असांखे मटियारी मां छो नथियूं ॾिनियूं वञनि? उतां असांखे हीअ जेके 3rd क्लास दवाऊं आहिनि इहे छो ॾिनियूं थियूं वञनि? छा मटियारी जो आम इंसानु कोन्हे? छा उहे साह कोन था खणनि? हुननि जूं तकलीफ़ूं ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहिनि? या उहो हिकु अॿोझ इलाइक़ो आहे, वॾेरनि जे ज़ेर सरपरस्त आहे, जिते करप्शन जाम आहे। उते मरीज़नि जे ज़िंदगी सां खेॾियो वञे थो। न हुननि खे तालीम जी सहूलियत ॾिनी थी वञे, न मेडिसिन जी सहूलियत ॾिनी थी वञे, न रोड रस्ता आहिनि मटियारी में, न मिठे पाणी जेको बंदोबस्तु आहे। तमामु खारो पाणी आवाम वापराए पई। इन खां अलावा मुंहिंजी शिकायत बि आहे त डिस्ट्रिक्ट कोर्ट मटियारी में डिस्पेंसरी क़ाइमु कई वई आहे गवर्नमेंट जे तरफ़ां। त डिस्पेंसरी जो बि साॻियो बेड़ो ॿुॾल आहे। उते न दिलि जूं दवाऊं आहिनि, न कंहिंजे अखि में को किचिरो पए या को अहिड़ो मसइलो थी वञे त उनजे अखि में विझण लाइ ड्राप बि अवेलेबल कान्हे। कंहिंखे ओचितो कन में सूरु पए त उनजो ड्राप बि उते अवेलेबल कोन्हे। जेकॾहिं कंहिंखे को मोशन थी वञनि त एमरजेंसी लाइ को इंजेक्शन को डिप उहो बि उते प्रोवाइड कोन्हे। चयो इहो वञे थो त डिस्पेंसरी आहे। डिस्पेंसरी जो मतिलबु आहे तव्हांखे हल्की फुल्की दवा ॾेई रेफर कयूं तहलका अस्पताल में। हाणे डिस्पेंसरी में बि दवाऊं कोन्हनि के साॻियो मरीज़ जॾहिं तहलका अस्पताल वञे थो त उते बि हुनखे वरी ही सुखड़ी ॾिनी वञे थी, जंहिंजो रिज़ल्ट 0 बराबरि आहे। जॾहिं त DHO ऑफिस मां बाक़ाइदे सुठे मेडिसिन जूं टकूं निकिरनि थियूं ऐं डॉक्टर पंहिंजे कोटा मुताबिक़ वठी वञनि था, त पोइ उहे दवाऊं मटियारी कोटा जूं केॾांहुं थियूं वञनि? छा उहे प्राइवेट स्टोरनि ते सेल थियनि थियूं, या उहे कंहिं ॿिए पासे वञनि थियूं, या लेबल मटाए उहे स्टोरनि ते फ़रोख़्त थियनि थियूं? मुंहिंजो सुवालु इहो आहे। जॾहिं आवाम खे ॿियनि अस्पतालनि मां सुठे साख रखंदड़ दवाऊं मिलनि थियूं त पोइ मटियारी मां छो नथियूं मिलनि? छा रीज़न आहे इन जो? या मटियारी को धड़को ज़िलो आहे?
मुंहिंजी सोशल समाजी वर्करनि सां ऐं ख़ासि करे वकील बिरादरी सां इल्तिजा आहे त बराए महिरबानी हिन अवामी इशू ते जेको आहे एक्शन वरितो वञे ऐं इंशाअल्लाह असां पंहिंजे तरफ़ां वकील बिरादरी कोशिशि कंदासीं त मटियारी ज़िले खे बहितर में बहितर एजुकेशन जूं सहूलियतूं ॾियारणु हेल्थ जूं सहूलियतूं ॾियारण में पंहिंजो किरदारु अदा कयूं। असां DC साहिब खे DC मटियारी खे बि रिक्वेस्ट कयूं था, DHO हेल्थ डायरेक्टर हेल्थ खे बि रिक्वेस्ट कयूं था ऐं चीफ मिनिस्टर वज़ीर आज़म ऐं सदर पाकिस्तान खे बि रिक्वेस्ट कयूं था त बराए महिरबानी नंढनि ज़िलनि ते ख़ुसूसी तवजो ॾिनो वञे ऐं मटियारी ज़िले खे स्पेशली तवजो ॾिनो वञे जिते करप्शन इंतिहाई उरूज ते आहे। ऐं मुंहिंजा ॿी ॻाल्हि त आम माण्हुनि खे छॾियो पर वकील बिरादरी जंहिंजे लाइ हाई कोर्ट जो पिणु ऑर्डर आहे त हुनखे 17 या 16 ग्रेड जे ऑफिसर जे मुताबिक़ इलाज जूं फैसिलिटियूं प्रोवाइड कयूं वञनि। जॾहिं उहो वकील मटियारी जेके अस्पताल में वञे थो त उते उनखे बि दलील कयो वञे थो ऐं उनखे बि इहा लोकल दवाऊं ई सुखड़ी ॾिनी वञे थी जंहिंजो को फ़ाइदो ई कोन्हे। त मुंहिंजे MS साहिब खे बि रिक्वेस्ट आहे त बराए महिरबानी सुठे साख रखंदड़ जो हीअ जेके सरकारी दवाऊं आहिनि गवर्नमेंट प्रॉपर्टी आहिनि हिते बाक़ाइदे स्टैम्प बि लॻियल आहे, इहे दवाऊं पंहिंजे अस्पताल में घुरायो, लिखो उन्हनि खे त असांखे हीअ लोकल दवाऊं न ॾियो, आवाम शिकायत थी करे आवाम खे फ़ाइदो कोन थी पए हिननि मां। तव्हां पंहिंजे हिसाब किताब लाइ जेको आवाम जो बेड़ो त न ॿोड़ियो, आवाम खे सुठियूं फैसिलिटियूं प्रोवाइड कयो, सुठियूं मेडिसन हुननि खे ॾियो। तव्हांजे अस्पताल में को हिकु इंटरनेशनल कंपनी जी दवा कंहिं मरीज़ खे कान थी मिले, सभिनी खे जेको वञे थो हीअ लोकल स्टैंडर्ड कंपनी अलाए कहिड़ियूं कंपनियूं जंहिंजो वजूद ई असां कॾहिं कोन ॿुधो आहे, उहे रुॻो खणी ॾियो था। कुझु अलाह जो ख़ौफ़ कयो। बराए महिरबानी आवाम जे सिहत एजुकेशन ऐं इन ते DC साहिब ख़ुसूसी तवजो ॾियो। मां हिते ॿियनि बि सरकारी इदारनि खे अपील थो कयां त इन मेडिसन हेल्थ जे हवाले ऐं पीअण जे पाणी ते ख़ासि तवजो ॾिनो वञे। मुंहिंजे चीफ मिनिस्टर साहिब खे बि रिक्वेस्ट आहे त बराए महिरबानी थोरो करप्शन खे बि घटायो वञे। करप्शन हद खां वधी वई आहे, आवाम बेज़ार थी वई आहे आवाम मां। न आवाम खे खाइण पीअण जी सहूलियत आहे, न आवाम खे जीअण जी सहूलियत आहे। ॿियो त पुलिस आवाम जो जीअण हराम करे छॾियो आहे, कूड़नि केसनि में खणी फासाए थी, वॾेरनि जे चवण ते खणी फासाए थी, पंहिंजे आकानि खे ख़ुशि करण लाइ ग़रीबनि ते कूड़ा FIR लॉन्च करे थी जंहिंजो को वजूद ई कोन्हे। ख़ासि करे मां ॾिसो त मटियारी ज़िले में मंशियात जो तमामु घणो वाइपो थिए पियो ऐं तमामु वॾे जेके हस्तियूं आहिनि उहे मंशियात फ़रोग़ करण में मुलवस आहिनि। ऐं जॾहिं त पुलिस जॾहिं बि कंहिंखे गिरफ़्तार करे कोर्ट में चालान पेश करे थी त उहो अहिड़ो माण्हू हूंदो आहे जंहिंजे पेरनि में जुती कान हूंदी आहे। जंहिं माण्हू जे पेरनि में जुती न हुजे त उहो किरोड़नि जो मंशियात जो डीलर कीअं थो थी सघे? सुवाल इहो थो पैदा थिए त वॾनि डीलरनि खे ई छॾे फॉर्मेलिटी ऐं कानून जो मुंहुं बंदि करण लाइ मज़लूम ऐं मिसकिन माण्हुनि खे चालान करे पेश कनि था मंशियात जे केसनि में, ऐं उहे वीचारा कूड़नि FIR में जेको आहे सालनि ताईं सदा भुगतनि था, कोर्टनि जा चकर काटनि था, पोइ के वीचारा जेलनि में वेंदा, के रहा थी वञनि था। बहरहाल इन ॻाल्हि ते बि हुकूमत खे तवजो ॾियणु खपे त असल मंशियात जे डीलरनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं मंशियात खे ख़तमु कयो वञे। ऐं ॿी ॻाल्हि त मंशियात ओसि ताईं ख़तमु कोन थींदी जेसि ताईं मंशियात खाइण वारा ख़तमु न थियनि। ऐं तव्हां ख़ासि करे गौर कंदो त असांजा जेके कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि उहे पाण मंशियात वापराईंदा, शराब पीअंदा, गुटका ऐं मेनपुड़ियूं खाईंदा। जॾहिं उहे पाण इहे शयूं खाईंदा वापराईंदा त पोइ इनखे बंदि कराइण में पंहिंजो कहिड़ो जेको आहे किरदारु पेश कंदा। त मुंहिंजे सभिनी अवामी ऐं जेके बि इदारा आहिनि, वकिला बिरादरी आहे ऐं DC मटियारी साहिब ऐं ॿिया जेके सरकारी इदारा उनखे रिक्वेस्ट आहे त बराए महिरबानी हेल्थ सिहत ते ख़ुसूसी तवजो ॾिनो वञे, मटियारी में मंशियात बंदि कई वञे ऐं सुठे साख रखंदड़ कंपनियूं दवाऊं अस्पतालनि में मरीज़नि खे ॾिनियूं वञनि ऐं सभिनी मरीज़नि सां हिकु जहिड़ो सलूक कयो वञे। त इन सां गॾु मां तव्हां इजाज़त वठंदुसि। अस्सलामु अलैकुम।